अस्सलाम वालेकुम सामीन, सुगंध जी सुरहाना वहाँ सुंदर समातन चुनाव करण लाइ प्रोग्राम के प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जूनेजो ऐं अवां जो अॼोको मेज़बान अली इमरान समो अवां लाइ खोड़ सारियुनि दुआउनि सां हाज़िर आहियूं। सामीन, सुगंध जो ही सरो सफ़र अवां जे समातुनि ताईं पहुचे पियो असांजे अॼोके स्टूडियो इंजीनियर मुर्तज़ा सोलंकी जे साथ ऐं सहकार सां। दोस्तों, कंहिं ॾाहे ज़हन मां फुटी निकिरंदड़ ख़ूबसूरत सोच पंहिंजे अंदरि वॾी वुसअत ऐं गहराई रखंदी आहे। लफ़्ज़ उहे साॻिया ई हूंदा आहिनि जेके असां रोज़ानो पंहिंजी गुफ़्तगू में इस्तेमालु कंदा आहियूं, पर उन्हनि लफ़्ज़नि जो सुहिणो सिटाव ॻाल्हि जो हुस्न वेतर वधाए छॾींदो आहे। कंहिं चयो त अदब ऐं सुठे अख़लाक़ जी दुनिया तमामु वॾी ऐं शानदार आहे, पर उन जा दरवाज़ा यानी उन जो जेको दरवाज़ो हूंदो आहे उहो एतिरो त सोढ़ो आहे जो कंध झुकाए ई उन में दाख़िल थी सघिजे थो। ॿी सूरत में उन्हनि खां ॿाहिरि ई रहणो पवंदो। नफ़्स उन सोढ़े दरवाज़े खां असांखे परे रखण जी भरपूर कोशिशि कंदो, कॾहिं बि न चाहींदो त असां उन में दाख़िल थियूं, छाकाणि त असांजो उहो अमल हुन जो मौत आहे। पर जेको बि इंसान उन सोढ़े रस्ते मां लंघी वियो उहो दुनिया में मान वारो ऐं आख़िरत में कामयाब थी वेंदो। दोस्तों, अचो त पंहिंजे नफ़्स खे शिकस्त ॾेई दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जी कामयाबी माणियूं। प्रोग्राम सुगंध जी पहिरीं पेशकश हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ ऐं जेतिरो ख़ूबसूरत आवाज़ आहे ओतिरो ई ख़ूबसूरत अंदाज़।
रहीम बख्श कमर जी ख़ूबसूरत शाइरीअ जी सूंह खे महसूसु कयोसीं। दोस्तो, शाइरीअ जे हवाले सां इहो चयो वेंदो आहे त इहो हिकिड़ो जेको शाइर आहे उनजे सोचुनि ऐं ख़्यालनि जो अक्स हूंदो आहे ऐं ॿुधण ऐं पढ़ण सां उनखे महसूसु करे सघिबो आहे। किताबनि में अहिड़ो केतिरो ई ज़ख़ीरो लफ़्ज़नि जी सूरत में मौजूदु हूंदो आहे जंहिंखे पिणु पढ़ण जी ज़रूरत हूंदी आहे। उर्दू जे कंहिं शाइर चयो हो त किताबों की तरह बहुत से अल्फाज हैं मुझ में, किताबों की तरह बहुत से अल्फाज हैं मुझ में और किताबों की तरह ही मैं खामोश रहता हूँ। त बिल्कुलु ईअं ई दोस्तो, किताबनि में इल्म जो हिकिड़ो ज़ख़ीरो लफ़्ज़नि जी सूरत में मौजूदु हूंदो आहे, पर उहे लफ़्ज़ उन वक़्त ताईं ख़ामोश रहंदा आहिनि जेसि ताईं असां ख़ुदि उन्हनि खे पढ़ंदा न आहियूं। असां किताब खोले पढ़णु शुरू कंदासीं त उहो ॼाण ख़ज़ानो असां ते वॾ फुड़े मींहं जंहिं वसी असांजे वजूद जी आबियारी कंदो। ऐं उहे इंसान जिन खे इल्म अदब सां चाह आहे, शायदि उस्ताद बुखारी उन्हनि जे लाइ इहो चयो हो त दर्सगाहुनि सां दिलि मुंहिंजी, कुतुब खानो वतन मुंहिंजो, दफ़न थींदसि किताबनि में, वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। ऐं दोस्तो, ईअं ई जेकॾहिं असां ॾिसूं था त को वक़्तु हूंदो जो किताब लिखण ऐं पढ़ण जो शौक़ु तमामु घणो हूंदो। लाइब्रेरियूं हूंदियूं हुयूं, माण्हुनि जो उन्हनि में जेको वेहण आहे उहो मामूल हूंदो, पाबंदी सां हू उन में वेहंदा हुआ। लाइब्रेरियुनि में माण्हुनि जी अचवञ जेका आहे उहा अॼु बि आहे, अॼु बि अचनि था, उते वेहनि था, पर घणो करे जेकर असां ॾिसूं था त हू अख़बार पढ़नि था। पर पहिरीं ईअं हूंदो त अख़बारनि सां गॾु किताब पढ़ण जो रुझान हूंदो हो। मसरूफ़ियतूं जेके आहिनि से असां ॾिसूं था तब्दील थींदियूं वञनि थियूं। जदीद जेको टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हाणे इंटरनेट मौजूदु आहे, खोड़ सारी ॼाण उते मौजूदु आहे, उते असांखे एंटरटेनमेंट नज़र अचे थी। किताब उते बि मौजूदु आहिनि, सॉफ्ट कापी जी सूरत में किताब उते बि मौजूदु आहिनि ऐं तमामु घणे तइदाद में मौजूदु आहिनि। वॾो हिकिड़ो अंग किताबनि जो उते मौजूदु आहे। पर बहरहाल किताब जी जेका हार्ड कॉपी आहे, जेका फिज़िकली जेको किताब आहे, उनजी अहमियत कॾहिं बि घटिजे नथी। अॼु बि किताब लिखिजे थो, उन सां मुहबत करण वारा बाज़ोक अॼु बि उते मौजूदु आहिनि, ख़रीद कनि था, लाइब्रेरियुनि में वेही उहे पढ़नि था। त वरी जेका राइटर्स आहिनि सख़्तु महिनत करे उहे किताब लिखनि था। ईअं हूंदो आहे त दोस्तो, उन्हनि जी बि हिकिड़ी जेका हौसला अफ़ज़ाई हूंदी आहे उहा ज़रूरी हूंदी आहे। बहरहाल जेके किताबनि जा लेखक आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरी हूंदी आहे ऐं उहे यकीनन मुबारकुनि जा मुस्तहिक़ आहिनि। ऐं किताब मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जो मवाद उन्हनि में मौजूदु हूंदो आहे। उन्हनि में असां जेकॾहिं ॾिसूं त शाइरी जा किताब पिणु हूंदा आहिनि। उहा शाइरी जेका इंसान जे जज़्बनि जी अक्कास हूंदी आहे। पहिरीं बर्स कयोसीं त इंसान जा जेके जज़्बा हूंदा आहिनि, जेके लतीफ़ जज़्बा आहिनि, उन्हनि जी इहा शाइरी अक्कास हूंदी आहे ऐं पढ़ण ऐं ॿुधण सां तबियत में ख़ुशगवार तब्दीली महसूसु थींदी आहे।
दोस्तों माज़ी जो ख़ूबसूरत लोकगीत पाण गॾिजी ॿुधोसीं ऐं पंहिंजी सूंहं सां यकीनन ॿुधंदड़ जेके समातूं आहिनि उन्हनि खे अहिड़ा अमर गीत, अमर आवाज़, अमर कलाम जेके आहिनि उहे विंदराईंदा आहिनि। ऐं पाण ॻाल्हि पिया कईसीं किताबनि जी, जिन में ॼाण जो हिकिड़ो समुंड मौजूदु हूंदो आहे। बसि ज़रूरत हूंदी आहे उन्हनि खे खोले पढ़ण जी, उन वसी समुंड मां इल्म जा मोती चूंडे पंहिंजी ज़हनी आबियारी करण जी। हवाले सां जीअं पहिरीं ज़िक्र कयोसीं, ॻाल्हि कईसीं त न सिर्फ़ु किताबनि जी लेखकनि जी हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत हूंदी आहे, पर मुआशिरे में जेका पढ़ण जी जेका आदत आहे, रीडिंग हैबिट जेका आहे, उहा वधाइण जे लाइ किताबनि खे आम माण्हूअ ताईं सस्ते अघ ते पहुचाइण जी बि ज़रूरत हूंदी आहे, जीअं पढ़ण जी जेका आदत आहे उहा वधे ऐं पढ़ाई जा जेके शौक़ीन आहिनि उहे घटि क़ीमत में किताब हासिलु करे सघनि। ऐं जीअं मूंखे यादि अचे पियो त गुज़िरियल हफ़्ते ईअं कुझु थियो हो त 3 ॾींहंनि जो हिकिड़ो किताबी मेलो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में लॻो हो, जीअं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जा छपायल किताब रखिया विया, 50% उन्हनि ते रिआयत हुई। त दोस्तो ईअं खोड़ सारा असांजे आस पास इहे किताबी मेला लॻंदा आहिनि जिन में रिआयती अघ ते किताब जेके आहिनि उहे रखिया वेंदा आहिनि। उन्हनि सां ईअं हूंदो आहे त सस्ते अघ ते जेके किताब आहिनि उहे न सिर्फ़ु नौजवाननि ताईं, शागिर्दनि ताईं या जेके किताब जा पढ़ंदड़नि जा जेके शौक़ीन आहिनि उन्हनि ताईं पहुचंदा आहिनि। त इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। असांखे उन्हनि शयुनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे ऐं जेकॾहिं रिआयती अघ ते को किताब मिले थो त असांखे उते वञी उहे जेके किताबी मेला लॻनि था उहे असांखे विज़िट करणु घुरिजनि, उते वञणु घुरिजे ऐं जेके असांजे मतिलब जा किताब आहिनि, असांजी ज़रूरत जा जेके किताब आहिनि उहे असांखे ज़रूरु ख़रीद करणु घुरिजनि। दोस्तों रेडियो आवाज़ जी दुनिया है ऐं आवाज़ जी आधार अवां सां असांजो तालुक़ु जुड़ियल आहे। त पोइ दौरान प्रोग्राम अवां जे समातुनि ताईं पहुचंदो रहंदो। कंहिं वक़्तु असांजो ई
हाणे प्रोग्राम में शामिल कंदासीं अव्हां जे ख़तनि ऐं तहरीरुनि ते मबनी सिलसिलो सोचुनि जी सुरहाण। टंडेलहर खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफा अब्दुल्ला जरवार, शहजादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ास खिली प्यार जे हवाले सां लिखनि था त प्यार खे ज़बान नाहे हूंदी, प्यार खे रुॻो अखियूं हूंदियूं आहिनि। हाणे हुन वटि अखियूं त आहिनि पर हुननि अखियुनि में मां न आहियां रहियो। गुरु गुलाम सेन जलालाणी जो नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ अली शाह लिखनि था त हुन जे अखियुनि में हिकु गहरो समुंड आहे ऐं उन समुंड में हिकु इंतज़ार जी ॿेड़ी आहे। उन ॿेड़ी में मुक़दर जो ताखो निंड पियो आहे। रियाज़ कॉलोनी नौशर फिरोज़ जो शाद शाह, मोहम्मद दाहिरी, मीर हसन महर, ज़ाहिद हुसैन मेमन ऐं पप्पू सुमरो लिखनि था त हिम्मत वारनि जे अॻियां हर मुश्किल आसान बणिजी वेंदी आहे। शहर ढिलियार खां उस्ताद मोहम्मद नवाज़ बोज़दार, मोहम्मद बख्श बोज़दार, अब्दुल हई हिंगोरजो ऐं शेर दिल ख़ान बोज़दार लिखनि था त ऊंदाहीअ खां न घबरायो छो त तारा बि ऊंदाहीअ में चमकंदा आहिनि। इंसान ख़ुदि अज़ीम नाहे हूंदो पर उनखे संदसि अमल ऐं सुठी ज़बान अज़ीम बनाईंदी आहे। शालमणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, वफा मुनीर अहमद खोसो, शेर मोहम्मद खोसो, मुशाहिद हुसैन खोसो। शाइरी जूं सिटूं चूंड कयूं अथनि त ज़िंदगी जी हर मंज़िल ते अकेला रहियासीं, ज़िंदगी जी हर मंज़िल ते अकेला रहियासीं त छा थी पियो, ख़्वाहिशुनि जे सफ़र खे न पूरो करे सघियासीं त छा थी पियो। दुनिया वारनि खे ख़बर आहे त असीं तुंहिंजा आहियूं ए बेवफ़ा, पर जे तो पंहिंजो न कयो त छा थी पियो। ॻोठ ख़लीफ़ो मोहम्मद हयात जोणे जे खां इबू पोटो पुनल राही ऐं फरीद अहमद इबू पोटो लिखनि था त ख़्वाब में मुखड़ो पसाए चंड चमकाए विया, ख़्वाब में मुखड़ो पसाए चंड चमकाए विया, ज़ुल्फ़ जी ख़ुशबूअ सां रातियूं मुंहिंजूं महकाए विया, पई नचे अॼु दिलि जी धड़कन साण सारी काइनात, राति हू मुंहिंजे अङण ते छेर छमकाए विया, जग ॾिठो अङण मुंहिंजे आया पिरीं ईदूं थियूं, पर ॾिठी कंहिं न का मुंहिंजी जीअ खे जलाए विया। में ख़त लिखंदड़नि में कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, सूफ़ी फ़कीर ख़ादिम हुसैन चांडियो शामिल आहिनि। ॻोठ मेवो ख़ान ख़ासि खेली खां हाजी ख़ान ख़ासि खेली, क़ाइम ख़ान ख़ासि खेली, मुदस्सिर ख़ासि खेली ऐं हबीबुल्ला ख़ासि खेली बि ख़त लिखी यादि कयो आहे। तलहार खां अली मोहम्मद जूणे जो ऐं तोतो जुणे जो हिननि बि ख़त लिखियो आहे। ॻोठ मलक शाह नवाज़ कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि खेली, मोहम्मद सावण ख़ासि खेली, हकीम ख़ान रिद ऐं तालिब हुसैन लाशारी ऐं लक्ष्मण कोहली हिननि जो बि ख़त सां ताईं पहुतो। ऐं ॻोठ सिफल ख़ान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो नसरी टुकड़ो हिननि लिखी मोकिलियो आहे त तुंहिंजे भिरुनि अखियुनि ऐं तिर मुंहिंजी दिलि जे पखीअ खे शिकार कयो आहे। सिंधी रेडियो लिसनर तलब नवाब शाह खान नाचीज़ आशिक़ ख़ासि खेली, आसिफ अली ख़ासि खेली, ज़हीर अहमद जमाली ऐं मोहम्मद अली जमाली बि शाह साईं जे हिन शहर जी चूंड कई आहे त कारी राति कचो घड़ो 29 ऊंदाही, कारी रात कचो घड़ो 29 ऊंदाही, चंड नालो नाहे को दया दड़ लाई, साहड़ कारण सुहिणी आधी थे आई, ई कम इलाही ना त कुनन में केर घड़े।
इन वक्त सूह ऐं हुसन जो ॾेख ॾींदड़ थर ऐं नगर पार कर जो भलोड़ शाइर अब्दुल हकीम पली जंहिं अॼु पंहिंजी न पर पंहिंजे प्यारे दोस्त ऐं ख़ूबसूरत एहसासनि जे तर्जुमान शाइर अशरफ पली जी शाइरी चूंडियो माणी। अशरफ पली चए थो त रंग मेटे छॾियई दिलि जे अफ़लाक जा, रंग मेटे छॾियई दिलि जे अफ़लाक जा, पोइ हुआ दर खुलिया दर्द इदराक जा, तुंहिंजे वेढ़े मां वेंदे असां जाने जा, चंद किस्सा खयां हुस्न अख़लाक जा। ही तजल्लो थियो, ही जो तजल्लो थियो, चओ त खिणियूं खिजूं या त चूड़ा चुरिया मुंहिंजे हुस्नाक जा, मूंखे आख़िर त विखरी हो वञणो पिरी, मूं महल मूं थे अॾिया समुंड में ख़ाक जा, तो पुॼाणा ॾिठम ॻोठ वीरान हो, तो पुॼाणा ॾिठम ॻोठ वीरान हो, छा त पहिरीं हुया रंग हिन काक जा, तू न आए मगर उम्र भर ओ पिरी, तू न आए मगर उम्र भर ओ पिरी, दर खुलिया ई रहिया दिल जी ओताक जा। सारा मेहरबान असांखे हिन वक़्तु ॿुधनि पिया उन्हनि सभिनी जा थोराइता आहियूं। पूनू ख़ान पंवर खां रुस्तम पंवर, सांगड़ खां मोहम्मद आरिफ लांडर असांखे यादि कयो आहे। ॻोठ जीवण ख़ान लगारी खां फारूक अली लगारी, जेका बाबत खां मोहम्मद
मीरण जखराणी, शहर पक्का चांग खां गुलाम अकबर शर ऐं इमदाद अली चांग, इस्लाम कोट खां जीवण कुमार महेशाणी, डिगरी खां आमिर भुरगड़ी ऐं सखर खां सिकंदर शंबाणी। उनखां अलावा बिलू पंवर में मोहम्मद यूसुफ पंवर असांखे ॿुधनि पिया। नियाज़ मोहम्मद लुंड असांखे ॻोठ प्यारो खां लुंड पंगरियो खां यादि कयो आहे। फ़क़ीर अली अहमद शहर जूं समातूं बि असां सां जुड़ियल आहिनि। त काछे जे ॻोठ होत खान शाहाणी खां अबू बकर शाहाणी बि असांखे ॿुधे पियो। ॻोठ सैफल ख़ान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो। प्रोफेसर साईं प्यारो ख़ान सहारण साहब असांखे जाम शोरे में ॿुधनि पिया ऐं प्रोफेसर शाह मोहम्मद अतर रज़ा साहब हैदराबाद में असां सां जुड़ियल आहिनि। वॾी महिरबानी अवां सभिनी जी। दम जी बीमारियुनि जा सबब आहिनि। दम जे मुकमल ऐं शाफ़ी इलाज जे लाइ अॼु हक़बाहू दवाख़ाने ते अचो ऐं मुकमल कोर्स जे इस्तेमाल सां शफ़ा हासिल करियो। एड्रेस हक़बाहू दवाख़ानो बिल मुक़ाबिल आलानाका स्टॉप हैदराबाद। राब्ते जे लाइ मुमकिन आहे पंहिंजी जिनजा ख़त असां वटि मौजूदु आहिनि उहे शामिलु कंदासीं। ॻोठ हाजी ख़ान रिंद लॻ मीर जी लांढी खां मोहम्मद हनीफ़ रिंद, नियाज़ हुसैन आसिफ़ अली रिंद जो ख़त पहुतो। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही, अब्दुल रहीम बिरोही, मोहम्मद नवाज़ शर। हिननि जे ख़त में बि का जवाब तलब ॻाल्हि न आहे। दोस्तो अक्सर अर्ज़ु कंदा आहियूं त या त तव्हां जेको असांखे मवाद लिखी मोकिलियो था उन खे तव्हां थोरो गौर था कयो त आया उन शामिलु थियण जहिड़ो आहे या न, या वरी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में सिर्फ़ु जेकॾहिं ख़त लिखो था त असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि दोस्तनि खे बि प्रोग्राम में शामिलु कयूं, मोट ॾियूं। पर हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे प्रोग्राम में ऐं कोशिशि कंदा कयो त उन सिलसिले में तव्हां शामिलु थियो। शहर मोहम्मद देरो जतोई खां मज़हर अली भुट्टो, शफ़क़त हुसैन भुट्टो, ज़ीशान मज़हर भुट्टो ऐं दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद जो ख़त बि असां ताईं पहुतो। यकीनन हाणे हिननि दोस्तनि जी शिकायत दूर थी वई हूंदी। मसूकीरे खां उस्ताद हाकिम ॾाहिरी शेर, फ़क़ीर मोहम्मद ॾाहिरी, अब्दुल हफ़ीज़ ॾाहिरी, कमर समा ॾाहिरी। शहर बेराणी खां मोहरा बख़्श मरी जो ख़त बि असां ताईं पहुतो ऐं ॻोठ तैयब हाले पोटे खां जान मोहम्मद हाले पोटो ऐं अली हसन हाले पोटो हिननि महिरबाननि बि ख़त लिखियो। ऐं शहर पंगरे खां लाला अली नवाज़ मेमण, लाला नबील अली मेमण, नईम अली मेमण, नंढड़ो एम असफ़हान मेमण, नौमान अली मेमण ऐं नदीम राजा मेमण। हिननि जो ख़त बि असां ताईं यानी की हीउ जेको पोस्ट कार्ड आहे उहो असां ताईं पहुतो आहे। पर पहिरीं बि अर्ज़ु कयोसीं त तव्हां पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ो जेको पोस्ट कार्ड असांजे प्रोग्राम में मोकिलियो था उन में तव्हां जेका तमीर ॿधंदा आहियो उनखां पोइ जेको को शहर मोकिलियो था या का ॻाल्हि जेका तव्हां सिलसिले में शामिलु थियण लाइ मोकिलियो था उहा पोइ वरी एतिरी त माना सन्हड़ा अखर थी वेंदा आहिनि जेके यकीनन शामिलु करण जहिड़ा या सम्झण जहिड़ा न आहिनि हूंदा। उन करे थोरो तमीद खां परहेज़ कंदा कयो ऐं जेको सिलसिले में तव्हां मवाद मोकिलियो था उहो ॾियारे मोकिलींदा कयो। नीबाड़ो गजू जो अलाह ॾिनो गजू तनवीर बासी जे सिटुनि जी चूंड कंदे लिखे थो त जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, चंग चोरे ॾिसां त छा थो थिए, ॻाल्हि दिलि में रखियमि त कुझु बि न थियो, तोसां ओरे ॾिसां त छा थो थिए, तूं परे थिए त थियो जीअण मुश्किल, आव ओरे ॾिसां त छा थो थिए, सिर घुरियमि थिए त चंग वियो खसिजी, सिर खे घोरे ॾिसां त छा थो थिए, जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, चंग चोरे ॾिसां त छा थो थिए।
सदते वरी चन्नेसर गोठ कराची खां अमर रमेश कुमार खत्री कृष्ण लाल खत्री अरशद हुसैन भाई मोहम्मद अमीन जफर सादिक शेख ऐं फुलरियूं खां अहमद खान मरी बलोच ऐं आबिद अली मलिक बि यादि कयो। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद खान चांडियो, ॻोठ मुबारक मक्सी झल मक्सी खां अहमद खान मक्सी, दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो, ॻोठ अली बख्श पमहर खां हाफ़िज़ मोहम्मद मिठल पमहर, ॻोठ मीर शेर मोहम्मद खान टालपुर खां मीर अलायर खान टालपुर, शहर शाहपुर चाकर खां आजिज़ अब्दुल रज़ाक शर ऐं ग़ुलाम सिंह धामरा, शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, बहरान चौक बदीन खां एम रफ़ीक मलाह, बेबी फरज़ाना मलाह, बेबी फ़िज़ा मलाह ऐं मसू बोज़दार खां अब्दुलसलाम बोज़दार बि यादि कयो। वॾी महिरबानी अव्हां जी। कुनरी खां कासिम भी लछवाणी लिखे थो त दुनिया में ॿ माण्हू ॾाढा ख़ुशनसीब हूंदा आहिनि, हिकु उहो जंहिंजा दोस्त वफ़ादार हुजनि ऐं ॿियो उहो जंहिंसां गॾु संदसि माउ जूं दुआऊं हुजनि। दड़े जे मोहम्मद सालेह कच्छी जो चवणु आहे त अलाह सां प्यार करण वारा निखरी वेंदा आहिनि, जॾहिं त दुनिया सां प्यार करण वारा विखरी वेंदा आहिनि। डंडे मोहम्मद खान जे असांजे तमामु सीनियर ॿुधंदड़ बिस्मिल मोहम्मद रफ़ीक सूमरे लिखियो आहे त वक़्तु, एतमाद ऐं इज़त उहे पखी आहिनि जेकी हिकु भेरो उॾामी वञनि त वरी वापसि न ईंदा। बेगना मोरी खां मास्टर रबरनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो चूंड कई आहे नाले वारे शाइर अयूब खोसे जे किताब अकेलाई जे आसमान तां हिननि शाइराना सिटुनि जी त हर वक़्तु हिजाबनि में एॾियूं न अदाऊं रख, हर वक़्तु हिजाबनि में एॾियूं न अदाऊं रख, तूफ़ान उथी पवंदा कुझु नरम निगाहूं रख, ॻाल्हियुनि जूं हड़ूं तुंहिंजूं बारिश जी हवा चढ़ियूं, वेढ़े न उन्हनि में तूं सांझीअ जूं सदाऊं रख, जेका बि सदा चवंदे मुर्की सां क़बूलींदुसि, पर हीअं न सलेबनि ते महबूब वफ़ाऊं रख। रस्तनि जी ज़रूरत आ शामनि जी तलब साॻी, नई रुत जे गुलाबनि जीअं ज़ुल्फ़ुनि जूं घटाऊं रख, हर रोज़ हवाउनि में पियो दर्द नओं विचड़े, वलरनि में विछोड़ो आ पंछियुनि जूं पुछाऊं रख, तहसीब जी नई चादर भल रूह ते ओढ़े छॾ, मोहन जे दड़े जूं पर कुझु दिल में कथाऊं रख। ऐं ॻोठ अकरी शरीफ़ जे मोहम्मद आलम शर बलोच, मंसूर आलम शर बलोच ऐं सरफराज़ राजा लिखियो त शहर जो शहर दर बदर न करे, शहर जो शहर दर बदर न करे, खेसि चइजो हितां गुज़र न करे, खेसि चइजो अखियूं थकी पवंदियूं, मंज़रनि जो डिघो सफ़र न करे।
प्रोग्राम सुबह जो वक्त हाणे पंहिंजे पुॼाणी ते पहुचे पियो। प्रोग्राम जे प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जूणे जो ऐं आज मेज़बान अली इमरान समो अवां खां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 3 वॻे अवां रेडियो पाकिस्तान तां ख़बर ॿुधी सघंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।